अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था कीमो ऐं पटाटा। ही मूं वटि 1 किलो मशीन जो कीमो आहे सन्हो, ऐं 2 बसर ब्राउन करे उन में तक़रीबन मुनो कप तेल में मां कीमो भुञां थी। बसर जॾहिं ब्राउन थी वियो आहे त मां हिन में पाणी न विधो आहे, डायरेक्ट कीमो विधो आहे। ठीक है, ये 2 बड़ी प्याज ब्राउन करके तकरीबन पौना कप तेल, उसमें मैंने डायरेक्ट कीमा डाल दिया। ये बीफ का 1/2 किलो कीमा है, इसमें हमने प्याज में पानी नहीं डाला। ठीक है, तो ये असां डायरेक्ट बसर ब्राउन करण खां पोइ कीमो विधो आहे। कीमो असांजो भुजे पियो। उन खां अलावा छा छा खपंदो असांखे, ही 4 टमाटनि जो खे ब्लेंड कयो आहे। ब्लेंडर में थोड़ो पानी मिलाए, ही तकरीबन 1.5-2 चमचा अदरक थूम पीठल, ही ॻाढ़ा मिर्च फुल भरियल नंढो चमचो, ही 1.5 चमचो तकरीबन लूण, ऐं धाणा आहिनि पीठल सुका 1 चमचो, ऐं अधु नंढो चमचो हेड ड्राई, ऐं अधु नंढो चमचो जीरो आहे। सफ़ेद ज़ीरा, हल्दी, धनिया, नमक मिर्च अपनी मर्ज़ी का ले सकते हैं। साबित गरम मसाला ॾिसो 2 फोटा आहिनि वॾा नंढड़ी साइज़ जा, ऐं उन खां अलावा ही कारा मिर्च, दालचीनी जी टुकड़ियों ऐं लौंग। कुछ पटाटा आहिनि कटियल, आलू कटे हुए, आप अपनी मर्ज़ी से इसको बढ़ा सकते हैं। ऐं धाणा आहिनि सावा, अदरक है, ये आख़िर में पवंदा। मिर्च आहिनि जेके असां दम में विझंदासीं। सो ही असांजो कीमो भुजे पियो, कीमा हमारा भुन रहा है। इसमें हम अभी शामिल करेंगे आलू। अगर कीमा हाथ का लेंगे तो आलू साथ में नहीं डालेंगे। ये कीमा मशीन का है, इसलिए फ़ौरन गल जाएगा, इसलिए मैंने आलू साथ डाल दिए हैं। जेकॾहिं मशीन जो कीमो हुजे वो थोड़ो थुल्हो हूंदो आहे, उनमें पटाटा गॾु न विझबा, पटाटा पोइ विझबा। पर ही सन्हो आहे मशीन जो, इन लाइ मां हिन सां पटाटा गॾु विझी छॾिया आहिनि। उसके साथ ही हम डालेंगे अदरक थूम, ऐं ही सुका मसाला पीठल सभु ये विझंदासीं गॾु भुञण में, ऐं ही विझंदासीं असां साबित गरम मसालो। ठीकु आहे, ये 3 शयूं विझबियूं, ऐं पोइ असां हिनखे भुञंदासीं। तव्हां ॾिसंदव कीमे जो जेका शक्ल चेंज थी वई आहे, मसालनि विझण सां रंग बदिलिजी वियो आहे। ही मसाला विझी असां हिनखे 2 मिंट भुञंदासीं, त जीअं मसालनि जी थोड़ी कचाइप, अदरक थूम जी कचाइप जेका आहे उहा ख़तमु थी वञे। ही तमामु आसान रेसिपी आहे, कुछ भी हिन में मुश्किल न आहे। कीमो असांजो भुजे पियो, बाहि जेका आहे तकरीबन मीडियम आहे। कीमे खे भुञणु तमामु ज़रूरी आहे, छो त उन सां कीमे जी पंहिंजी स्मेल बि ख़तमु थींदी आहे, ऐं हीअ जेके मसाला असां विझूं था उन जी कचाइप भी ख़त्म थींदी। अच्छा, दही मैंने आपको नहीं बताया, दही मूं तव्हांखे न ॿुधाई। ये मूं वटि आहे तकरीबन ही 2-2.5 चमचा वॾा खाइण वारा ॾही आहे, या मां ज़रूरु हिन में विझंदसि। ऐं हमेशह मां विझंदी आहियां बोड़ में या कीमे में, पर अगरि कॾहिं इतफ़ाक़ न हुजे त मजबूरी आहे, न त हमेशह मुंहिंजो बोड़ ॾहीअ खां सवाइ पूरो न थींदो आहे। सो हाणे ही ॾिसो कीमो चङी तरह भुजी वियो आहे। हिन में असां विझंदासीं ब्लेंड थियल टमाटा। हिननि टमाटनि में पंहिंजो पाणी बि आहे, ऐं उहो पाणी बि आहे जेको असां हिननि खे ब्लेंड करण लाइ विधोसीं। कॾहिं कॾहिं टमाटनि में पाण टमाटा घणा पाणी वारा हूंदा आहिनि, त उहे पोइ पाण ई ब्लेंड थी वेंदा आहिनि। पर कॾहिं जेकॾहिं सख़्तु हूंदा आहिनि, बिल्कुलु ख़ुश्क टमाटा, उनमें घणी रस न हूंदी आहे ऐं ॻर घणी हूंदी आहे, पोइ असां उन्हनि खे थोरो पाणी विझी ब्लेंड कंदा आहियूं। तो अगर टमाटर में अपना पानी हो तो हम ब्लेंड करते हुए पानी नहीं डालते, अगर जूसी टमाटर हैं। अगर सख्त हैं थोड़े तो उसमें फिर थोड़ा सा पानी डालना पड़ता है। और दही मैंने आपको दिखाया 2-2.5 खाने के चम्मच, वो इसमें अभी मैं शामिल कर रही हूँ। दही मां हिन में विझी आहे, हिनखे चङी तरह मिक्स कयूं था। उन खां पोइ मां हल्की बाहि ते हिनखे दम ॾेई छॾे ॾींदसि। ठीक है, ये दही थोड़ा सा और टमाटर का जो पानी था उसमें ये अच्छी तरह से गल जाएगा। इसको मैं हल्की आंच पे दम पे लगा दूंगी ताकि ये आलू जो हैं गल जाएं, क्योंकि कीमा तो फ़ौरन ही गल जाएगा क्योंकि वो बहुत ही बारीक है। ठीक है, अभी मैंने इसको ढक्कन दे दिया, इसकी आग में कम कर रही हूँ। अब 10 मिनट के लिए मैं इसको छोड़ रही हूँ, उसके बाद खोल के देखेंगे कि आलू गले हैं या नहीं। तकरीबन 10 मिनटनि खां पोइ मां हिन जो दम खोलियो आहे। हीउ ॾिसो हिन जो पाणी वो सुकी वियो आहे। पटाटा तकरीबन अधु गरिया थी विया आहिनि, छो त नंढा गतरा हुया।
हिन जी बाहि थोड़ी वधाए हिकु दफ़ो ॿीहर मां हिनखे भुञां थी त जीअं हिन जो जेको पाणी आहे चङी तरह खुश्क थी वञे, ॾही जो पाणी ऐं टमाटनि जो। ये 10 मिनट के बाद मैंने इसका दम खोला है। आप देख रहे हैं कि ऑयल अलग नज़र आ रहा है और इसका पानी दही का और टमाटर का खुश्क हो चुका है। मैं इसको थोड़ा सा और भून लूँगी। हाँ, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपीज़ वणंदियूं हुजनि, मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि आई हुजे त ज़रूरु लाइक कयो, शेयर कयो। कोई सवाल हुजे त कमेंट में पुछी सघो था ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में अगरि मां कुझु बि सेखारियां थी त उन जी वीडियोज़ तव्हां ताईं आसानी से पहुंची वञनि। अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो आप लाइक करें इस वीडियो को, शेयर करें अपनी फैमिली और फ्रेंड्स के साथ और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तक़बिल में भी जो कुछ मैं सिखाऊं या आप लोगों के साथ शेयर करूं तो वो वीडियोज़ आप आसानी से देख सकें। तो ये आपकी मर्ज़ी पे है अब कि आप इसको बिल्कुल खुश्क रखती हैं या थोड़ी सी ग्रेवी बनाती हैं। ठीक है, तो असां तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां केतिरो घाटो ठाहियो, भुॻल ठाहियो या तव्हां हिनखे थोड़ी रस वारो ठाहियो। त मां हिन में हल्की रस छॾींदमि छो त इहे सामानी सां ई रखाईंदासीं। हाणे मां हिन में विझां थी ही सावा मिर्च, सावा ॻाढ़ा जेके मूं वटि आहिनि। मूंखे वणंदा आहिनि ॻाढ़ा मिर्च जेके कलर में रेड आहिनि, त उहे ॾाढो लुक सुठो ॾींदा आहिनि, मूंखे वणंदा आहिनि। तंहिंजे करे मां ज़रूरु जॾहिं भाॼी वठणु वेंदी आहियां त थोड़ा मां उनखां ॻाढ़ा मिर्च भाॼी वारे खां वठंदी आहियां। ठीक है, ये लाल मिर्चें अच्छी लगती हैं मुझे जो फ्रेश, तो जब भी जाती हूँ मैं सब्ज़ी लेने तो मैं थोड़ी सी लाल मिर्चें भी ले लेती हूँ। ठीक है, हाँ, हीअ असांजो चङी तरह सां पाणी सुकी वियो आहे ॾहीअ जो ऐं टमाटनि जो, ऐं तव्हां ॾिसो पिया थी बिल्कुलु तेल हिन खां अलॻि निकिरी आयो आहे। सावा मिर्च मूं विधा आहिनि। हाणे मां हिन में ऐड कंदमि थोड़ो पानी। ये इसमें थोड़ा मैंने पानी डाला है, इसको मैं अभी और पकाऊंगी 5-7 मिनट ताकि मिर्चों की खुशबू इसमें अच्छी तरह से रच जाए और जो पानी मैंने डाला है वो भी थोड़ा पक जाए। ठीक है, तो मूंखे ही थोड़ो ग्रेवी वारो खपे, थोड़ो रस वारो, तंहिंजे करे मूं हिन में थोड़ो पाणी ऐड कयो आहे। त पटाटा तक़रीबन असांजा अधु ॻरिया थिया आहिनि। सो हिनखे हाणे मां दम ॾींदसि वरी हिकु दफ़ा और दम पे लॻाऊंगी त जीअं हिन जी मिर्चनि जी खुशबू बि रचिजी वञे हिन में, ऐं हिन में जेको पाणी मूं हाणे विधो आहे पाणी बि चङी तरह पची वञे, कचो न रहे। हीअ मुंहिंजो कीमो हाणे तयारु आहे। हिन में विझंदसि हाणे मां अदरक ऑप्शनल आहे। ठीक है, अदरक तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां विझणु चाहियो तो विझो, आपका दिल चाहे तो आप अदरक डाल सकते हैं, नहीं चाहे तो नहीं डालें, लेकिन अच्छा लगता है अगर इस तरह से। सो जॾहिं को रस वारो ॿोड़ पचाइजे त मां हमेशह चवंदी आहियां त उनखे तव्हां थोड़ी देरि बाहि बंदि करण खां पोइ उनखे छॾे ॾियो चुल्हे ते, ऐं 15 मिनट तव्हां हिनखे छॾींदव, उनखां पोइ तव्हां ही खाइण जे लाइ तयारु आहे। ठीक है, 15 मिनट के लिए जब भी ऐसा कोई ग्रेवी वाला या थोड़े शोरबे वाला हो सालन तो उसको आग बंद करने के बाद 15 मिनट ढककर छोड़ दें ताकि वो अच्छी तरह से रच जाए। सो हीअ मुंहिंजी रेसिपी तयारु आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ही पसंदि आयो हूंदो ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ज़िंदगी मुख़्तसिर आहे, वक़्तु न विञायो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।